पाण केतिरी विजिलेंस करे सघूं था। अच्छा, पाण विजिलेंस ईअं करे सघूं था त पाण सभु इहे जेको पाण कयूं था, मिसाल आउं ही शो कयां थो, अदी कुझु न कुझु जॉब कंदी हूंदी, को ॿियो कुझु कंदो हूंदो, असीं पाण सभु छॾियूं। अच्छा, छॾियूं बि त कहिड़े डिस्ट्रिक्ट में वञी फोकस कयूं, छाकाणि त हीउ धंधो जेको आहे जंहिंजो ज़िक्र पोइ लगारी साहिबु हैदराबाद मां कयो, इहो 2010 में बि थियो, 2011 में बि थियो, त माण्हुनि जे गोडाउन्स में, बंगलनि में, भोतारनि जे DC हाउस में, फलाणे में, ढिमकाणे में इहो थियलु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन में इहो किथे किथे वञी पाण छापा हणूं, ऐं छापा उहे अॻियां बंदूक वारा बीठा आहिनि, त भले बंदूक वारा बीठा हुजनि, पर ॻाल्हि इहा आहे त हीउ त हिकिड़ो फुल टाइम जॉब आहे। त अदी बहितर न आहे त पाण इहा तवक्का या उम्मीद सरकार में रखूं नंबर 1, त यार न कयो। मूं त चयो, आउं त चाहियां थो त मतिलबु सिंध गवर्नमेंट, बहरहाल सिंध गवर्नमेंट चवंदी न चवंदी, पर एटलीस्ट डिप्टी कमिश्नर अगरि कंहिं इलाइक़े मां गोडाउन मां ही माल मिले थो, चाहे हू मच्छरदानी हुजे, चाहे टेंट हुजे, चाहे खाइण पीअण जी शयूं हुजनि, चाहे दवाऊं हुजनि, अगरि मिले थो कि गोडाउन में ही ज़ख़ीरा अंदोज़ी थियल नज़र अचे थी, त DC जे ख़िलाफ़ FIR दाख़िल थियणु खपे, नॉट लेस देन दैट, बिकॉज डिप्टी कमिश्नर NSSP हुननि खां ॻाल्हि नथी लिखी सघिजे। अगरि 10 ट्रक किथां आया आहिनि, के भोतार जे बंगले में पिया आहिनि, या के उन ते पिया आहिनि, अवल त ही DCSP बि अगरि सिंध जा आहिनि त हिननि खे पाण बि दर्द थियणु खपे। पर ॻाल्हि इहा आहे त अगरि को ही थियणु ॾिए थो त यार मुंहिंजी पोस्टिंग आहे, भोतार नाराज़ थी वेंदो, त आउं चाहियां थो शर्म अचणु खपे हुनखे। बाक़ी लॻे सिंध लाइ हाथ फाटे साईं, असीं हिते जा कामोरा आहियूं, असीं हिते, पर अगरि हिन मौक़े ते बि, आउं सभिनी लाइ नथो चवां, पर अगरि को कामोरो हिन महिल बि पोइ रिस्पॉन्सिबिलिटी हिन सां गॾोगॾु अचे थी हुते MP MNAs जी, पर असां वटि अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे। हाणे पोइ आख़िरी ॻाल्हि कंहिं ते अचे थी, वरी माण्हुनि ॾे, जेके लोकल माण्हू आहिनि, जीअं ॿुधाए पियो लगारी साहिब ते बि पुखास में किथे वञी माण्हुनि छापो आयो आहे, छाकाणि त वरी बि लोकल माण्हुनि खे ख़बर पए थी। सो पाण हिकिड़ी शइ करे सघूं था त पाण हितां वेही जेको पाण खे ख़बर पए, पाण हुनखे हाईलाइट करे सघूं था, ऐं मुस्तक़िल इहा गुज़ारिश करे सघूं था त यार आउं मुस्तक़िल इहा ॻाल्हि चाहियां पियो। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो त आहे त तव्हां हुनखे सामान खे पंहिंजे खुर्द बुर्द करे वरितो, या तव्हां हुनखे सड़णु ॾिनो, पर आउं चाहियां थो जेको 1 कलाक बि, मूं कल्ह बि इहा ॻाल्हि चई, वरी वधायां थो त डिप्टी कमिश्नर साहिबु या एडमिनिस्ट्रेटर साहिबु या SS जेको बि इंचार्ज आहे हुते, उहो इहो तसवर करे त अगरि हुनजे बच्चा जेके आहिनि 24 कलाक खां बुखिया हूंदा, त छा, ऐं हुन वटि को अटे जी थैली हूंदी, त हू छा चवंदो ठीकु आहे अॼु राति आउं सुम्ही पवां थो, गर्मी आहे, अंधेरो आहे, मच्छर आहिनि, ऐं सुभाणे वञी ॾींदसि, पंहिंजे बचनि लाइ राति जो भॼंदो न। त सिंध जा बच्चा बुखिया आहिनि, सिंध जी माइरूं, भेनरूं, ॿार बच्चा सभु बुखिया आहिनि ऐं तकलीफ़ में आहिनि। हिननि खे मच्छर हिन महिल खाइनि पिया, बंदि कमरनि में, एयर कंडीशन में सुम्हूं था पाण, हुननि जो क्यास करणु खपे। अगरि तव्हां वटि तव्हांखे 1000 मच्छरदानियूं आयूं आहिनि, अगरि तव्हांखे 1000 टेंट आया आहिनि, तव्हां कलाकु लेट न कयो, महिरबानी कयो। बाक़ी त हाणे कंहिंजो ज़मीर ॾिसो न, हर माण्हू चए थो यार ही केरु थींदो आहे असांखे चवण वारो, भई आउं कोई कोन थींदो आहे। आउं त तव्हांखे सिर्फ़ु इहो मिसाल ॾियां पियो त अगरि तव्हांजा पंहिंजा बच्चा जेके आहिनि, चाहे उहो MPA साहिबु रोके वेठो आहे, या DC साहिबु रोके वेठो आहे, या अलिफ़ रोके वेठो आहे, या बे रोके वेठो आहे, आउं वरी चाहियां थो त अगरि तव्हांजा बच्चा बुखायल हुजनि या मच्छरनि में वरतल हुजनि, तव्हां छा 1 कलाक या 1 मिनट जो लेट कंदो? त महिरबानी कयो हिते बि न कयो, माण्हुनि खे पहुचायो जेको हुननि जे नाले में आयल आहे तव्हां वटि।